असां मौजूद आहियूं पठन वटि जेको मज़दूर जे आलमी ॾींहं जे मौजूदु उन ॾींहं ते बि जेको आहे मज़दूरी करे रहिया आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजे छा चवणु आहे। असांखे भई मज़दूरी करे पंहिंजो ॿचड़नि जो रोज़गार कंदा आहियूं, पेट पालींदा आहियूं। ॿियो असांखे मसलो ग़रीब माण्हू बीमारी भरियूं ज़मानो उथण वेहण इन में असांजी मिड़ई पूरा इशी रोज़ कमाए बचत असांजी कोन थी अञा बि पोइ ना बॻा अॻिना घटि रोज़गार करे मिड़ई ॿचनि खे सफ़र करे ज़मानो सौदो कोटी पे या वरी उहो ई आज़ार में अची वञा तकलीफ़ अचे या उन हिसाब सां 5 रुपया ईंदा त सौदो वठी खाईंदासीं। रोज़ कमाए रोज़ घर हलाए खर्च मांग आहिनि तमामु। सरकार काई मदद कोन थी करे मज़दूरी न कंदा पोइ बचा बुख मरदा। मज़दूर कुझु गुरबत जे हिसाब सां पंहिंजी गुरबत जी लेवल सां कमु कंदा। असांजी काई बि हिननि खे ज़बरदस्ती न आहे त हिननि खां ज़बरदस्ती को कमु वठूं। कुझु मज़दूर अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे पंहिंजो ॿोल में कमु हूंदो आहे। कंहिंजी दिहाड़ी 1000 रुपयो हूंदी आहे, कंहिंजी 500, कंहिंजी 300। जी मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते पठा जेके आहिनि उते जेको आहे मज़दूर कमु करे रहिया आहिनि उनजी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी उनजो चवणु आहे त असांजो जेको आहे रोज़ कमाए जेको आहे रोज़ घर हलायूं था। अगरि कंहिं ॾींहुं बि असां मोकल कयूं था असांजा बच्चा बुख मरनि था। कैमरामैन वली मोहम्मद भाई सां गॾु सागर जबा सिंधी गुलाम शाह।